नाज़िन तलहार जी सब्जी मंडी मेन रोड ते हुअण करे वापारियुनि शहरियुनि खे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। उन हवाले सां जमशेद मला जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन असीं हिन वक्त मौजूद आहियूं तलहार शहर की सब्जी मंडी में, जेका हिन वक्त अनेक मसइलनि जे वर चढ़ियल है। अचो तो मंडी में आयल वापारियुनि ऐं शहरियुनि सां ॻाल्हायूं तो उन्हनि जो वधीक इन बारे में छा चवणु आहे। असां तलार जा सब्जी मंडी जा वापारी आहियूं। असांजो वज़ीर आला सिंध खां इहा अपील आहे त असांखे हिकु मंडी जे लाइ अलॻि प्लाट अलाट कयो वञे, जीअं असीं आवाम खे बि रिलीफ ॾेई सघूं ऐं असीं पंहिंजो कारोबार जारी रखी सघूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हर शहर में मार्केट कमेटी हूंदी आहे। हिते तलार में मार्केट कमेटी जो को बि वजूद कोन्हे। हालांकि हिते म्यूनसिपल कमेटी ऑफिस मौजूदु आहे। कयूं त असांखे हिकु अलॻि प्लाट मुहैया कयो वञे, जीअं असीं पंहिंजो कारोबार अॻियां हलाए सघूं। अलाए जेको असांजो माना महिरबानी कयो, असांखे जेको प्लाट ॾिनो वञे सरकारी तरफ़ खां, ऐं असांजे रोड रस्ता जेके बंदि था वञनि इन्हनि खे असांखे माना महिरबानी करे इहा सहूलियत ॾिनी। असीं वापारी आहियूं, असां जेके रोडनि ते बीहूं था हेॾां होॾां असांखे तकलीफ़ आहे ऐं असांखे माना सब्जी मंडी जी का बि सहूलियत कोन्हे। असां दुकानदार मंडी वारा वापारी तमामु ॾाढा परेशान आहियूं। असांजे रोडनि जी हालत लॻी पिया, रोड ते रुगो रिक्शा बीठा आहिनि, गाॾियूं बीठियूं आहिनि। हिते को मरीज़ एम्बुलेंस का एमरजेंसी अची वञे तॾहिं बि रोड ब्लॉक थी थो वञे। असां आला इक़्तिदार वारनि खे अपील था करियूं, महिरबानी करे असांखे कंहिं साइड ते कंहिं सुठी जॻह ते असांखे प्लाट या दुकानदार को ॾियो वञे। हिते का बि सहूलियत कोन्हे, मुसीबत लॻी पई आहे। असीं अचण वञण में ॾुखियाई, असीं माल किथे रखूं? ही गॾा गाॾियूं ही सामान मेन रोड ते वेठा आहियूं, केॾा माल रखूं? असांखे का सहूलियत ॾिनी वञे, ॿाहिरि का मंडी ठाराई वञे जीअं असीं माल सहूलियत रखे सघूं। असीं मुतालबो था करियूं मीर अला बख्श खां, वज़ीर आला सिंध खां, चीफ जस्टिस खां, असांखे हिते का मंडी ठाराई ॾिनी वञे त असीं सहूलियत सां वेही सघूं, हिते पाणी पी सघूं। तकलीफ़ इहा आहे, तव्हां ॾिसो पिया रोड ते असां ज़मीनदार माण्हू माल खणी थो, मंडी मिलाइण जी जॻह न आहे। एतिरा असां परेशान आहियूं, गाॾी बीहारियूं था, रक्शो बीहारियूं था, असांखे पोयां ठेलीनि बीठा छो जॻह रोड ते आहे कोन ठुप। इन करे महिरबानी करे मीर अला बख्श मुतालबो था करियो त असांखे सोली सब्जी मंडी खोले ॾियो वञो। बाबा ही हिते सब्जी मंडी आहे, असांजी का बि सहूलियत कोन्हे। हिते रश्का गॾा गाॾियुनि वारा इहे रोड ब्लॉक करे वेही आहिनि, जंहिंमें अधु कलाक परेशान थियो। एमरजेंसी वारा माण्हू जेके गाॾियुनि वारा रोड ब्लॉक थी वञनि, हितां खां का बि सहूलियत कोन्हे। रोड ते गाॾियूं बीहनि थियूं, रोड ते टमाटा रखूं था, का बि गवर्नमेंट जे तरफ़ां सहूलियत का बि कोन्हे। असीं गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांखे को प्लाट ॾिनो वञे। कैमरामैन ज़फर अली चांडियो सां गॾु जमशेद अली मला, मेरा टीवी।